गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, अरे गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। साली चलती फिरती कोकेन है कोकेन। अरे डिगा, अरे इस बार की हमारी। माफ कर जा पुत्र। थू हाय हाय मु आयो छा कई मु तो धोई आयो से। चला सुना साईं थोरो टाइम तो दे साके बे। थू असा जी गाल दे मिर्चा लगी ने। ओ हेलो ओ वापदाई दाकण पानी खणी जल्दी। हाँ साहब हुकुम कयो छा खाइंदो पियंदो? मां तो चाहे पियंदो पर एकड़ी गाल ॿुध। जी जी बुधायो। घणी पगार मिलंदी हिते? बस साहब मिड़ी 25-28 हज़ार पगार मिली वेंदी आ। सही ॿुधा इहो गाल ॿुध मालिक तोखे भाईंदो आ न? हाँ हाँ साईं मालिक असांखे भाईंदो ॾाढो भलो आ मालिक। गाल ॿुध तूं मूं वटि कमाईंदे? तव्हां वटि साईं पर मां ते कमु कयां पियो रोज़ कयां पियो न। डायरेक्ट तुंहिंजी पगार 50,000 खां शुरू आहे। छॾ हिनखे मूं वटि अची कमु कर। सच में साईं 50,000 पगार? सही आ मां हींअर वञी सेठ खे जवाब थो ॾियां। सेठ मुंहिंजो हिसाब कर बस मूंखे हाणे तो वटि कमु न आहे करणो। हिसाब कर कम ना है करणो छोड़े। हाँ सेठ बस हाणे मुंहिंजो हिसाब कर मूंखे कमु न आहे करणो। छोड़े छाते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आ? सेठ हिसाब करे जान छॾायोसि मां वेठो आहियां मूंखे जो कमु मां कंदसि कमु।